नाज़रीन, जीअं त असां हिन वक़्तु ॻोठ मोहम्मद ज़मान चाचड़ कचे वारे इलाइक़े में बीठा आहियूं, जिते हिकु ॾींहुं अॻु में सब्ज़ोई ऐं जागीरानी बिरादरी जे माण्हुनि हमिलो करे चाचड़ बिरादरी जे हिकु ई कुटुंब जे 9 माण्हुनि खे शहीद करे विधो आहे। अचो हिते वेठा आहियूं। हिते मुअज़्ज़िन जो, शहरनि जो, इलाइक़े वासियुनि जो, सरदारनि जो कल्ह खां वठी ताज़ियतनि जो सिलसिलो पिणु जारी आहे। इंतिहाई ॾुख ऐं सोग वारो पिणु माहौल आहे। अचो त हिते आयल मुअज़्ज़िन खां पुछूं त ऐं हितां जे उन्हनि जे वारसनि खां पुछूं त हू हिन क़त्ल ऐं हिन नागहानी वाक़े ऐं ज़ुल्म हिन बरबरीत ख़िलाफ़ हू छा चवणु चाहिनि था। अरे कखु बि हुनजो न हुयो, हिकिड़ो हुननि त ज़ुल्म कयो आहे। 9 माण्हू मारिया विया आहिनि, न सौ जेॾे मुंहिंजो पांद न पलांद माॾे कखु बि हुनजो कोन्हे। बसि उहो ज़ुल्म कराए घुराए मुंहिंजा छोकिरा 9 शहीद करे छॾिया अथसि। हिकु सीरस वॾो अंताज़ ज़ुल्म थियो आहे। मां मिसकीन आहियां, मुंहिंजी अलाह खे उनखे अर्ज़ु आहे पिकटा हूं उन्हनि असां साथ कोन ॾिनो। दरअसल ही जो वाक़ियो थियो आहे, ही क़ौमी जहिड़ो हिनखे रंग नथो ॾेई सघिजे। ही हिकु दहशतगर्दी जो वाक़ियो आहे। छाजे करे सब्ज़ोई बिरादरी सां असां चाचड़ बिरादरी जो को ॾेती लेती कान हुई। उन जो को असांजे पाव पाणी रहंदो कान हुयो जो सब्ज़ोई बिरादरी अॻुवाणी करे वांगार करे असां चाचड़ जे मथां ही हमिलो करायो आहे। बाक़ी रही ॻाल्हि चंद महीना पहिरियां जेकॾहिं जागीरानी बिरादरी जे मथां जीअं त उन धाड़ेल जे मथां जेकॾहिं पुलिस हमिलो करे थी, पुलिस उन जा माण्हू मारे थी, उन जे बदिले में जेकॾहिं हिन चाचड़नि जे मथां जीअं त हमिलो करे पियो त उन जो बि असांजे मथां अहिड़ो को ख़ासि करे पाव पाणी कान हो। जहिड़ा झगड़ा हुया उन सां ऐं असांजा उन ॾे माण्हू रहियल आहिनि। ही पुलिस उन जो हथ बि खयो आहे, पुलिस उन जे मथां अची करे हमिलो कयो आहे। जेकॾहिं पुलिस उन जा माण्हू मारिया आहिनि, उन जे मुक़ाबले में जेकॾहिं चाचड़नि जे मथां हमिलो करे पियो त इहा दहशतगर्दी इनखे चइबी। हिन वाक़े बाबति ज़ाहिरी को बि असबाब कोन आहे जहिड़े जा। सब्ज़ोई बिरादरी वारा जागराणी जी वांगार वेही करे उनखे ख़ुशि करण जे लाइ उन्हनि जो हुन ॾे पांद हुयो। उन पंहिंजे मफ़ाद खे बचाइण जे लाइ उनजी वांगार वढ़ा त असांजी निजात थी वञे। तव्हांखे असां हीउ क़दम खणाए ॾियूं था। सब्ज़ोई सां असांजो को बि जहिड़ो न हो, न वास्तो हो। असां सामान्य आहियूं त अहिड़ो वाक़ियो न ॾिठो थिए त हिकिड़े घर जा 9 माण्हू शहीद, 10 ॿियूं सीरियस ज़ख़्मी। जेतिरे क़दुरु फ़ैसिलनि ऐं सरदारनि जो तालुक़ु आहे त असां बि क़ौमनि जा ख़ैर कयूं था। सरदारनि खे बि सभिनी जो तव्हां ज़िम्मेवार नथा ॾेई सघो। तंहिं करे सभिनी जो फ़र्ज़ु आहे। मां त इहो ई चवंदुमि त जेके बि हिन इलाइक़े जा नुमाइंदा, अमीर, सरदार, चङा मुड़ुस, सभिनी जे मथां फ़र्ज़ु पए थो पियो त इन मसइलनि खे हल करणु। हुकूमत खे असां गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे अहिड़े क़िस्म जा इक़दाम करे जीअं ग़रीब जी जान माल महफ़ूज़। असांजे इलाइक़ाई जेके बि सरदार आहिनि, हर क़ौम पंहिंजे सरदार जे ताबे में आहे। मरहूम मीर हज़ार ख़ान बिजाणी जॾहिं ज़िंदा हुयो त उहो उन खे हिकिड़ो दर्द हुयो त मां क़ौमुनि जा ठा करायां। तव्हां ख़बर आहे भय क़ौम जो ऐं प्लस जेको आहे जखरनि जो, ॿियनि जा टिनि जा सभिनी जा। हाणे बि जेकॾहिं सरदार असांजा इलाइक़ाई चाहिनि त अमुन थी सघे थो, ख़ैरु थी सघे थो, सभु मसइला हल थी सघनि था। वज़ीर आला सिंध या DIG या RPO इहे हुकूमत जा जेका वॾा नुमाइंदा आहिनि, ऑफिसर आहिनि ऐं फ़ौज खे आंदो वञे। इन इलाइक़े खे जेको आहे जेके आहिनि ज़ालिम आहिनि उनखे ख़ाली कयो वञे। मुंहिंजे मुअज़्ज़िन खां हक़ीक़तूं ॿुधियूं। हुनजो चवणु आहे त हीउ वाक़ियो जेको आहे हिते इंतिहाई ॾुखो ईंदड़ ऐं दिलि ॾारींदड़ वाक़ियो आहे। हिन वाक़े जी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा तमामु पिणु घटि आहे। बका महमूद बंगवार, सिंधी TV न्यूज़, कंधाकोट।